भाई मन ईअं लॻल हुजे बाबा सां भाई आसे पासे में छा थो थिए पाण खे पतो ई न पवणु खपे। हिते भॼन हली वेंदो लेकिन केरु केरु हुयो उहो सभु ख़बर पइजी वेंदी पाण खे, उहो सभु दिमाग़ में फीड थी वेंदो, लेकिन कथा न वेहंदी दिमाग़ में, भॼन न वेहंदो दिमाग़ में। त इहे ई परीक्षा चालू आहे भाई मन वाकई लॻायूं था भॻवान सां। हिकु दफ़ो हिकु मौलवी वठी वियो बाबा बाबा गुरु नानक देव खे, भाई मूंसां हलो मस्जिद में हली करे नमाज़ पढ़ो। त जॾहिं विया हुन मस्जिद में ॿाहिरि चवेसि थो ईअं अंदर न हलो, बाबा खे चएसि थो गुरु नानक साहिब खे भाई हलो ॿई हली करे नमाज़ पढ़ूं। त ॿई विया अंदर, ॿई अखियूं बंदि करे वेठा, ॿिन्ही नमाज़ पढ़णु शुरू कई। जेके गुरु नानक देव हुया उहे बि नमाज़ पढ़ंदा हुआ। त ॿई जॾहिं नमाज़ पढ़नि था ॿाहिरि निकिता त जेको मौलवी हुयो उहो गुरु नानक भॻवान खे चएसि थो भई तव्हांखे नमाज़ पढ़ण ई न ईंदी आहे, तव्हां बराबरि नमाज़ न पढ़ी, हुनमें जेके ईअं हथ कंदा आहिनि राइट लेफ्ट भई उहे तव्हांखे करण ई न आया। त गुरु नानक देव ॾिसो छा था चवनि था असां त ख़ुदा सां कनेक्ट थी वियासीं, भले असांखे ॿी कुझु शइ आई न आई करण, पर तूं ख़बर अथई छा पियो करीं, तूं वियो हुए पंहिंजा ख़रीदारी करण, तूं वञी करे घोड़ा पियो वठी, सोची पियो घणा घोड़ा वठी ईंदुसि, केतिरे में वठी ईंदुसि, तुंहिंजे दिमाग़ में सॼो पंहिंजो व्यापार चालू हुयो, तूं हिते प्रेज़ेंट ई न हुए, तुंहिंजो मन सॼो किथे हुयो, ॿाहिरि हुयो। त मौलवी जेको ॾाढो शर्मिंदो थी वियो भई हिनखे कीअं ख़बर मां छा वेठो पिया सोचां। त शरीर हुनजो पहुची वियो मस्जिद में, लेकिन हुनजो मन सॼो पंहिंजे धंधे में लॻल हुयो।
त भॻवान इहो ई सेखारनि था भई ठीकु आहे इन्हनि खे गुरु नानक देव खे बराबरि नमाज़ पढ़णु न आई, पर उन्हनि जो मन सॼो ख़ुदा जे तरफ़ हुयो ऐं ख़ुदा सां कनेक्ट थी वियो। पर जेको मौलवी पाण हुयो उनजो मन सफ़ा उते मस्जिद में न हुयो, ख़ाली शरीर उते वेठो हुयो। त शरीर खे वठी अचण ते ॾाढो सवलो आहे, लेकिन मन खे अंदरि वठी अचणु ॾाढो ॾुखियो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। हिकु दफ़ो चयोसीं, हाणे ॾिसो भॼन में, आयसि मां बाबल तुंहिंजे द्वारे रिश्ता नाता सभई विसारे। माया खे ॿाहिरि रखी अचिणो आहे। माया सां प्यार हिकु बीमारी आहे ऐं गुरु हुनजी दवा असांखे हिते ॾियनि वेठा। जीअं शराबी खे दवा ॾींदा आहियूं, कुझु चवंदा आहियूं न शराब को छोड़ के आओ, तीअं पाण खे हिते अची हरि नाम जी दवा वठणी आहे त माया खे ॿाहिरि छॾे अचिणो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। ॿई कम गॾु न थी सघंदा, माया ऐं हरि नाम ॿई गॾु न थी सघंदा, या माया या हरि नाम। भई अगरि तव्हां दवा न वेठा वठो, माना भई शराबी जो ही मिसाल खणो, अगर वो दवा न वेठो वठे माना शराब वेठो तो पिए, त असां भी अगर दवा न वेठा वठूं माना शराब वेठा था पियूं या माया जे तरफ़ आहियूं। अगर हरि नाम नथा जपूं, हरि नाम था जपूं त असांखे माया सॼी विसारे छॾणी आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। टेकर आसीस सबजे बचड़न ते कर आसीस, बाबल मातो के घर में बुराई साई मातो के घर में कर बाबा मुझे बख्शीश, कर बाबा मुझे बख्शीश।
ॾिसो बाबा कीअं बचड़नि जे मथां आसीस कंदा आहिनि। हिकु माता सची घटना ॿुधाई, रायपुर जी माता आहे, आशा नालो अथसि। ॿुधाए थी भई उनजा 2 ॿार जेके हुया, 2 पुट उनजे निराण जे घर विया। भई असां राति जो उते टीवी ॾिसंदासीं वञी करे या मूवी ॾिसंदासीं। 2 पुट जॾहिं उते विया, बिलासपुर थोरो परे आहे, 1-1.5 कलाक जो पंधु आहे, त पंहिंजे निराण खे फोन करे चई भई हिते हाणे चङी देरि थी वई आहे, राति थी वई आहे, तूं हिननि खे निकिरण न ॾिजांइ, उते ई रहाए छॾिजांइ, छो त बाई रोड ईंदा ऐं राति थी वई आहे मूवी ॾिसंदे ॾिसंदे। त हुन निराण चयईंसि ठीकु आहे, भई तूं चिंता न कर, 2 पुट हिते ई सुम्ही पवंदा। जवान छोकिरा हुया, 20-22 साले जा। त इहे जॾहिं सुम्ही पई आशा, भई हाणे सही सलामत ईंदा, सुबुह जो निकिरंदा वापसि, त ॾिसे थी सपने में राति जा 4-4:30 बजे हुनखे सपनो आयो भई हिनजा 2 पुट रोड ते किरिया पिया आहिनि ऐं खून वेठो निकिरे, पर बाबा हरदास राम साहिब पंहिंजो झंडो खणी करे उन्हनि ॿिन्ही जे मथां फेराइण वेठा। इहो सपनो ॾिठई, ॾाढो डिॼी वई, मिंट में निराण खे फोन लॻाई, भई ही निकिता त कान्हनि हुतां, मां तोखे पहिरियों ई उन्हनि जी पारत ॾिनी हुई, भई तूं राति उन्हनि खे उते ई सुम्हारे छॾिजांइ ऐं सुबुह जॾहिं थे पोइ था निकिरनि। पर चएसि न दीदी, ॾाढी ज़िद पिया करनि, भाभी खे चएसि थी भई ॾाढी ज़िद पिया करनि, राति जो ई निकिरी विया ऐं मूंखे चयो भई मम्मी खे न ॿुधाइजो। अॻे मोबाइल न हूंदा हुआ, हीअ भॼंदी वञी उन रस्ते ते वई, गाॾियूं खणी 2-3 ॼणनि खे उठाई, पंहिंजे घोट खे, ॾेर खे, विया उते गाॾियूं खणी, बराबरि उन रस्ते ते 2 ॿार वीचारा किरिया पिया हुआ ऐं ॾिसे थी सपने में भई बाबा हरदास राम पाण झंडो खणी उन्हनि जे मथां बीठा आहिनि। उन्हनि खे फटाफट हॉस्पिटल वठी विया ऐं बाबा उन्हनि खे नई ज़िंदगी ॾिनी। त चवंदा आहियूं न भई जेका बि सेवा कंदासीं बाबा जी, उहा सेवा अजाई न वेंदी। किथे न किथे बाबा चवंदा हुआ असांखे त पुण्य मिलंदो, पर असांजे ईंदड़ पीढ़ियुनि खे बि उनजो पुण्य मिलंदो। त सभई मिली करे चवरायो, सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, ओ सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, ओ पाण करे कुल तारींदे, पाण करे संतन सां
संतन सां मींहं लाए थो। जॾहिं संतन सां मन लॻाईंदासीं त असांजो मन जेको आहे उहो पको थींदो, असांजो विश्वास जेको आहे उहो पको थींदो ऐं बराबरि बाबा 24 कलाक पाण सां अंग संग हूंदा, काई चिंता पाण खे न थींदी। हाणे हिते मंदिर में आया आहियूं, कंहिंखे बि काई ॻाल्हि जी चिंता महसूस थिए थी? घर वेठा हूंदा आहियूं त सभु टेंशन यादि ईंदा आहिनि ऐं सभिनी में डाउट लॻंदो आहे भई हीअ शइ थींदी न थींदी। हिते ईंदा आहियूं लॻंदो आहे पाण ई बाबा सभु कंदो, त सभु कुझु विसारे करे हिते बाबा वटि वेहणो आहे। आयसि तुंहिंजे द्वारे रिश्ता नाता सभई विसारे, भई बाबा वटि अचूं त सभई रिश्ता नाता विसारे करे हिकु सिर्फ़ु सतगुरु जो नातो यादि रखूं। जेके बि मिट माइट आहिनि, जेके बि दोस्त साहेड़ियूं आहिनि, इहे सभई असां सां सिर्फ़ु कर्म पूरा करण लाइ आया आहिनि। केर बि असांखे साथ ॾियण वारो न आहे, सिर्फ़ु नाम आहे जेको असांखे कमु ईंदो। हिकु माता सिर्फ़ु 15 मिंट सत्संग में वई हुई, काई साहेड़ी हुनखे ज़बरदस्ती सत्संग में वठी हली हुई। ये भी सच्ची कथा आहे, गुरु नानक जी जीवनी में ये भी कथा लिखियल आहे। त इनखे बिल्कुलु न वणंदो वञी करे सत्संग में वेहण, भॼन ॻाइण, कीर्तन करण, पर 15 मिंट सिर्फ़ु उनखे उनजी साहेड़ी ज़बरदस्ती वठी वई सत्संग में। हिनखे बोर थिए पियो ॾाढो, उथी करे हली वई। हिकु ॾींहुं जॾहिं सुम्ही पई हुई त छा ॾिसे भई यमदूत आया आहिनि ऐं हिनखे वारनि खां वठी करे हिनखे घसीड़े ॿाहिरि वेठा वठी वञनि। त हीअ पंहिंजे घोट खे आवाज़ ॾिए थी, भाउरनि खे, भेणनि खे, साहेड़ियुनि खे, आड़े पाड़े वारनि खे, पर केरु ईंदो उन वक़्तु? केर बि न चवंदो भई तूं हिते वेठी हुज मां मरां, केरु चवंदो? सभु चवंदसि तूं वञ असां ॾिसूं था। त वीचारी सभिनी खे आवाज़ ॾिए थी, केर बि नथो अचे उते। उनखे पकड़े करे वठी था वञनि यमदूत। जॾहिं उते मथे पहुती
त उते अलॻि अलॻि पीड़ाऊं असांखे ॾींदा आहिनि। गरुड़ में बि लिखियल आहे भई जेके जेके असां ख़राब कर्म करूं था उन्हनि जे लाइ असांखे उते सज़ा मिले थी। उन में त एतिरियूं सज़ाऊं लिखियल आहिनि भई गरम गरम तेल में विझनि था, गरम गरम तवनि ते रखनि था, बर्फ वारे पाणीअ में रखनि था। उते असांखे बुख लॻंदी आहे ॾाढी, ऐं उहो ई खाधो असांखे मिलंदो आहे जेको असां हिते दान कयो आहे। अगरि असां रखियल खाधो दान कयो आहे त मथे बि असांखे उहो ई रखियल खाधो मिलंदो आहे। हिते असां सिर्फ़ु झूना कपिड़ा दान कया आहिनि त मथे बि असांखे सिर्फ़ु झूना कपिड़ा मिलंदा आहिनि। ऐं असांखे ॾाढी उते थधि लॻंदी आहे, असांखे उते ॾाढी गर्मी लॻंदी आहे, त पाणी बि ओतिरो ई मिलंदो आहे जेतिरो असां हिते दान कयो आहे। दान माना इहे कान्हे की कंहिं आश्रम में वञी करे ॾियूं। घर में कोई महिमान बि आयो, उनखे पाणी पीआरियोसीं त उहो बि दान ॻणबो। भई तव्हां ॿिए खे पाणी पीआरियो, मथे असांखे उहो पाणी मिलंदो। के माण्हू छा कंदा आहिनि, पुछंदा ई कान्हनि कंहिंखे पाणी, केरु आयो वियो, बिल्कुलु न। भई 2 बिस्किट बि न खाराईंदा आहिनि। या भई ॾिसंदा आहिनि भई कोई नीडी आहे, कोई ज़रूरतमंद आहे, उनखे कपिड़नि जी ज़रूरत आहे, पंहिंजा पया बि आहिनि कपिड़ा त बि कढी न ॾींदा आहिनि। भई रस्ते ते ॾिसंदा आहियूं कोई थधि में वीचारो ॾकी वेठो ॿाहिरि, या बारिश में केरु छा वेठो थिए भई पिसे वेठो, त उनखे बि न ॾींदा आहियूं पाण। भई ॾिसी करे बि पाण अखियूं बंदि करे छॾींदा आहियूं। त जेको दान पुण्य कंदासीं उहो असांखे मथे कमु ईंदो आहे। उते हिकु नदी में बि फिटी कंदा आहिनि आत्मा खे, पोइ उन नदी मां टपण बि ॾाढो मुश्किल आहे। उते अलॻि अलॻि जीव जंतु हूंदा आहिनि। त हिन माता खे बि छा कयूं, सिमरन नालो हुयुसि, इनखे बि फिटी कयूंसि उन नदी में। जीअं किरी उन नदी में त हिकु माता अछी साड़ी में अची करे उनजो हथ पकड़ियो ऐं उनखे धीरे 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 उहा नदी पार करे वठी वई। ऐं उनखे कहिड़े बि जानवर उते तंग न कयो, कहिड़े बि पशु प्राणी उनखे तंग न कयो। जॾहिं ॿाहिरि निकिती उन नदी मां, पुछेसि भेण तूं केरु आई? लॻी त मूं वांगुर थी, साॻी सिमरन पे लॻी, सिर्फ़ु उनखे साड़ी कहिड़ी पातल हुई, अछी साड़ी पातल हुई। चएसि ताईं मां तुंहिंजी 15 मिंटनि जी भॻती आहियां, मां तुंहिंजी 15 मिंटनि जी भॻती आहियां। जेका तूं भॻती 15 मिंट सिर्फ़ु वई आहे सत्संग में, उहो मां आहियां। ऐं उन भॻती जे करे तूं उन नदी मां सही सलामत वापसि आई आहीं। त ॾिसो अॻिते बि जेके यातनाऊं अचणियूं आहिनि, अगरि असांखे उन्हनि खां बचणो आहे त असांखे 24 कलाक घर में नाम सिमरन करणो आहे। जेतिरा दुख तकलीफ़ूं वधीक अचनि, माना असां तरक़ी करूं वेठा। हाणे आशा ॾिसो सभिनी सत्संगनि ते पहुचे पई, त बाबा हुनखे बीमार कयो, माना पास वेठी थिए। जेतिरियूं वधीक यातनाऊं, माना ओतिरो असां वधीक कामयाब थींदा था वञूं। जीअं स्कूल में ॿार हूंदो आहे त पढ़ाई हुनजी सवली हूंदी आहे, जीअं जीअं कॉलेज में वेंदो आहे त छा थींदो आहे, पढ़ाई सवली थींदी आहे या ॾुखी थींदी आहे? ॾुखी थींदी वेंदी आहे। पर जेतिरी ॾुखी पढ़ाई माना ओतिरी असांखे वधीक डिग्री मिलण वारी आहे। पहिरियों ग्रेजुएशन जी डिग्री मिलंदी आहे, वरी पोस्ट ग्रेजुएशन जी। पर जेतिरो वधीक पढ़ंदासीं, जेतिरियूं वधीक यातनाऊं, जेतिरी ॾुखी जर्नी, माना ओतिरो असां प्रोग्रेस करूं वेठा। बोल बाबा हरदास राम। ऐं इहे जेके बीमारियूं आहिनि, इहे सिर्फ़ु शरीर जे लाइ आहिनि, इहे ख़ाली असांखे डिॼाइण जे लाइ आहिनि। भई ॾिसो शिष्य डिॼी करे घर में थो वहे या बराबरि अचे थो मंदिर, त जेके घर में वेहंदा आहिनि उन्हनि जो इलाज बाबा न कंदा आहिनि। जेके दरबार साहिब में ईंदा उन्हनि जो इलाज बाबा चालू करे छॾींदा आहिनि। इन करे भॼन में छा चयोसीं, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आहे। उनखे ॾिसी करे सभिनी जा दुख दर्द लही वेंदा आहिनि। त वरी हिकु दफ़ो सभई मिली करे चवंदा, तूं कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा, तूं कदम भरे न दर बाबल जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा।
शू तू कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा। कदम जॾहिं भरे करे अचूं था मंदिर में त चवंदा आहिनि हिकु हिकु कदम हवन जे बराबरि आहे। भई ईअं सम्झो असां ओतिरा हवन कयासीं त जेको जेतिरो परां खां ईंदो आहे उनजा ओतिरा हवन थी वेंदा आहिनि। इन करे मंदिर जो जॾहिं बि ॼापो अचे कहिड़े बि मंदिर जो हुजे कॾहिं न सोचजे भई वेझो आहे परे आहे हेतिरो टाइम लॻंदो ओतिरो टाइम लॻंदो। निकिरी वञिजे त असांजी सेवा थी वेंदी आहे, असांजा हवन थी वेंदा आहिनि। त कॾहिं बि सुस्ती न कजे। ऐं जेतिरो बि असां पैसो ख़र्चंदा आहियूं मंदिरनि में अचणु वञणु उनजो दमड़ो भॻवानु असांखे घर में वापसि मोकिलंदो आहे। पाण छा कंदा आहियूं बचाईंदा आहियूं भई नथा वञूं इहे 10 रुपया बचायूं पर नवां न ईंदा जेसिताईं झूना न निकिरंदा तेसिताईं नवां न ईंदा। इन करे झूननि खे सुठे पासे कढिजे, ख़राब जॻहियुनि ते न कढी करे सुठे पासे भई दान पुण्य थियो मंदिर वञणु थियो ऐं ॿियनि खे बि तीरथ कराइजे। भई हाणे हुते राधा स्वामी सत्संग में छा कंदा आहिनि भई पाण सां हिकु ॼणे खे वठी अचो ऐं हुनजो भाड़ो बि तव्हां ख़र्चे अचो त 2 ॼणनि जो पुण्य तव्हांखे मिलंदो। त वाकई जॾहिं ॿियो केरु वेंदो आहे गॾु उहे बि उतां जो सॼो नज़ारो ॾिसी ईंदा आहिनि पोइ ॾाढो उन्हनि खे वणंदो आहे। वरी उहो ॿिए खे वठी वेंदो वरी ॿिए खे वठी वेंदो। ख़राब ॻाल्हियुनि जे पासे बि ॾिसो ईअं ई थींदो अथव। 2 ॼणा जुआ खेॾंदा 2 ॿिया वठी वेंदा पाण सां बराबरि। शराब पीअण वेंदा 2 ॿिया वठी वेंदा पर सुठे पासे जे लाइ केरु हिक ॿिए खे न चवंदो आहे भई हल तूं बि सत्संग ते न। शॉपिंग जुआ लॉटरी दारू इन पासे ग्रुप वठी वेंदा आहिनि पर सुठे पासे चवण में शर्माईंदा आहिनि भई मां कीअं चवां कंहिंखे सत्संग ते हल मां कीअं चवां कंहिंखे। पर जेतिरो तव्हां तीरथ कराईंदा सभिनी खां ओतिरा पुण्य तव्हां खटंदा ओतिरो तव्हांखे पुण्य मिलंदो। जेतिरा माण्हू तव्हां सां गॾु कहिड़े बि सत्संग में हलंदा ओतिरो पुण्य तव्हांखे मिलंदो। ऐं जेतिरा पुण्य जमा कंदासीं जीअं सिमरन वारी कथा मां छा सिखियासीं भई उहो असांखे लोक में त कमु ईंदी ऐं परलोक में बि असांखे उहो कमु ईंदी। बाक़ी कुझु बि असांखे परलोक में कमु न ईंदो। सिर्फ़ु नाम भक्ति सेवा असांखे उते कमु अचण वारी आहे। ऐं हिकु दफ़ो असांजो मन पको थी वियो त वाकई गुरु असांजा सभु कम पाण ई करे छॾींदो आहे। सिर्फ़ु उहो असांजी परीक्षा थो वठे भई असां मन पको करे वेठा आहियूं या न। हिकु शिष्य गुरु खे चयईंसि भई मूंखे 3 महीननि खां हिते रहाए वेठा आहियो चौधा तुंहिंजी परीक्षा चालू आहे परीक्षा चालू आहे हाणे त थी वई न परीक्षा हाणे मूंखे नाम ॾियो। चईसि बाक़ी तुंहिंजी हिकु परीक्षा रहियल आहे असांखे ॾिसणो आहे भई तुंहिंजो मन पको थियो आहे या न थियो आहे। त चएसि थो गुरूअ खे मूंखे पको विश्वास आहे मुंहिंजो मन हाणे पको थी वियो आहे। मां 3 महीननि खां तव्हांजी छत्र छाया में रहियो पियो आहियां मुंहिंजो मन पको थी वियो आहे भले तव्हां मुंहिंजी परीक्षा वठो पर मूंखे नाम ॾियो। ऐं गुरू उनखे छा कयो हिकु संदूक ॾिनो तालो हणी करे। चईंसि छा कर इहो संदूक हिन गांव मां ॿिए गांव में पहुचाए अच पर शर्त इहा अथई कि तोखे खोले न ॾिसणो अथई हिन संदूक जे अंदर छा आहे। हाणे शिष्य वीचारो ॿेड़ी में वेही करे वियो ॾाढो कोशिशि करे भई ध्यानु ॿिए पासे लॻायां पर वरी वरी ध्यानु किथे वञेसि पियो संदूक में भई अहिड़ी कहिड़ी शइ मूंखे गुरू संदूक में ॾिनी आहे। चङी कोशिशि कई भई नाम सिमरन वेही करां भॼन वेही ॻायां या कुझु ॿियो पढ़ां वई पर वरी वरी हुनजो ध्यानु किथे वञे संदूक न वञे भई हिन में आहे छा। हाणे गांव पहुतो अची ॿेड़ीअ मां लथो हाणे ॾियण वारो हुयो जंहिं माण्हूअ जी अमानत हुई हुनखे ॾियण वारो आयो पर वरी ख़्यालु आयो पहिरियों ॾिसां त सही हिन संदूक में आहे छा। ऐं छा कई उहो संदूक खोले छॾी त हुन मां हिकु कुओ निकितो ऐं कुओ भॼी वियो। हाणे उहो कुओ किथां ॻोल्हे भई ॿियो कुझु हुजे त ॾिसे त गुरू खे ॿुधाए भई मां न ॾिठो पर कुओ भॼी वियो। हाणे हेठि मुंहुं लटकाए करे गुरूअ वटि वापसि आयो
गुरु चईस इन करे मां तोखे नाम न पियो ॾियां, छो त अञा तुंहिंजो मन पको न थियो आहे। त ही जेको कीर्तन करूं था, 2 कलाक सत्संग करूं था, इन जो मेन मक़सद इहो ई आहे भई असांजो मन पको थिए। पानी ॾिस, थोरो पानी, ये जल पियो थी न। हाँ, हे वाला जल बुढ़ी वाले शाम की कभी प्यास को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी प्यास को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। ओ गंगा नहाने हरी हरी काशी गया, ओ गंगा नहाने ही मन में ख्याल आ गया। जाने लाखों का पाए किया ही नहीं, बाद दिल को में जाने से क्या फायदा। कभी भूखे को भोजन खिलाया नहीं, बाद दान तो करने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी माँ बाप की सेवा की नहीं, लाने लाखों करने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। गंगा नहाने हरी हरी काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया। जाने लाखों का करने से क्या फायदा। कभी दुखे को दुख दिया ही नहीं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, पिलाने से क्या फायदा। कभी मानो के भी दया न करे, फिर मानो के लाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने
बधाई मिलन बोल गोदरी वरे जन श्रावण की
बागल जे घर ते जेका बि मंशा खणी ईंदासीं अॼु जयगांव साहिब में बि फलो पियो आहे हिते बि पाईंदासीं फलो त सभई दिलि सां बाबा खां घुरो त सभिनी जूं मनोकामनाऊं पूरियूं थियनि। बोल गोदरी वारे घनश्याम की ओ साओ सुत पाए बाटा जो पुत पाए साओ सुत पाए बाटा जो पुत पाए
देखो बाबा ज्योति मनोवादी सखी करे सारे देखो
सभई मिली करे पलव पायो ऐं जिन जे मन में जेका बि आश आहे बाबा खां अॼु घुरो। विच विच में भॼन बि चवंदासीं जिनके दक्षिणो आहे उहे नची बि था सघनि विच में। बोल बाबा दास
अॼु जलगांव साहिब में बाबा जे वर्सीअ जो पलव थियो आहे। सभई हिते बि मिली करे बाबा खां घुरूं, छो त ॿई धाम साॻिया आहिनि। जेके ॿी नंढा नंढा धाम हुन जो कनेक्शन ई आहिनि जलगांव धाम जा। बोल गोदरी वारे घनश्याम की दिली पलव जे पाई लाल, ओ तिंजा खामंद खाली न करे। आसां अजनाल जा वापारी हरि नाम जा, अचन जी आश करे अज तो वट गोट गणा। ॿिया बि दातर देह में दातों में मर्द मणिया, हाणे जोशी चुंग गणा। ओ तू त कायम कल जुग में, कायम कल जुग में, दादा कायम तुंहिंजा कम। उतारी हर वाह को पिली गामों लाही गम, हाणे रखंदे लाज शर्म। ओ तूं ढकी रसान गुज़ार तो, लालण लालण मां कयां मुंहिंजो लालण कहिड़ीअ कुंड। मां ॿारियां थी लंगड़ियो मुंहिंजो लालण वारे पुंड। लालण मुंह में कहिड़ीअ मुंड, ओ जो तूं लिखी वेठे रात में। झूलण तुंहिंजे दर ते आहे छुहालन जो बाग। वेठो अमीत सट ते जे सुनियो अमीत जाग। हाणे दी संगत के लाग, जे स्वाली तुंहिंजे दर जा। हे लालन जा लाल, हे मुंहिंजा जसवा वारा गोट, मुंहिंजा रलीअ वारा साईं, सभ जा भला अॻाई, सभिनी जी आश पुॼाई, बेड़ा बनी लाई। छो त अजब तूं अजाब तूं, अजब तेरी वॾियाई। लख आमन लख जामन, लख खड़े हैं सवाली। निर्धन के धन देखावंद, निपुत्रिया को पुत्र देखावंद। कुंवारा मंगाए मंगलन के मोर वधाए, जिनके दिना कई परलन जा पींगरा लोड। जिनके दिना कई तिनके बख्श, जिनके न दिना कई तिनके ॾेई सिखलाए। छो त तूं लालो लाल नथो वती रंग में, किरोणे करे केतिरा छो त नालायक निहाल। हाणे जाॾे करी ख़याल सेवी रंगी तो रंग में। बोल गोदरी वारे घनश्याम की, बोलो अमर लाल की जय। सभी संत महात्मान की आयो लाल कयो। कोई पिछले जन्म के अच्छे करम मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के मुझे बाबा आवाज बिल्कुल कर दे। कोई पिछले जन्म के सभी जोर से सारा कोई पिछले जन्म के मुझे बाबा तेरा प्यार। जब सारी दुनिया झुकती है, जब सारी दुनिया मुझे वो आली दरबार मिला। कोई पिछले जन्म के जग के झूठे रास्ते देखे, जग के झूठे रास्ते देखे,
कहिड़े ॾींहुं सभिनी खे बाबा जो प्यार मिलंदो आहे? मंगल ॾींहुं। घणा कलाक मिलंदो आहे? 2 कलाक। केरु पूरा 2 कलाक वठंदो आहे प्यार, ऐं केरु लेट अची करे घटि प्यार वठंदो आहे। त ॿिए मंगल खां सभिनी खे पूरा 2 कलाक अची करे प्यार वठी वञिणो आहे, जीअं सॼो हफ़्तो हले। बोल गोदरी वारे कर शाम की मम्मी वारो बोल बाबा दास राम साहिब की। उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार
रोटी को तरसाते हो, ऐसे जीवन को तो दीदार है करता ना उनको ही मिलता ये दरबार है करता जो अपनी माँ से प्यार है। मेरा दरबार बड़ा ही बचाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। मेरा दरबार बड़ा ही बचाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। ऐसे बेटी को तो दीदार है करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है करता ना मुझको तो अपने घर में आते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छुड़ाते हो। मुझको तो अपने घर में आते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छुड़ाते हो। ऐसा दिल मुझको ना दीदार है करता ना अपनी माँ से उनको ही मिलता ये दरबार है करता जो अपनी माँ से प्यार है। माता का छोटा सा है वृद्धाश्रम में, फिर भी माँ देखिए क्या कहती है, आजा मिलने को अखियाँ करती हैं, तुझसे मिलने को ये माँ बनती है। आजा मिलने को अखियाँ करती हैं, तुझसे मिलने को ये माँ तेरे आने का ना आसार है, फिर भी तो तेरा इंतजार है। तेरे आने का ना फिर भी तो ये प्रभु तेरा इंतजार है, फिर भी मुझको तुझसे प्यार है। जयकारा शिरा वाली दा बोल साचे दरबार की, आज की आनंद की। राम राम एक राम राम से राम राम पंज राम राम सत भाभी राम वाह राम